बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरसे लतीफ़ में बलीकार ही हींअर पाण जे मौज़ूअ ते ॻाल्हायूं था। उहो ईअं आहे त तव्हां शयुनि खे उन जे ज़िद मां सम्झो। राति केतिरी भयानक आहे, ॾींहुं केॾो ख़ूबसूरत आहे। मिसाल अहिड़े नमूने सां सच खे कूड़ मां सम्झो, सुख खे ॾुख मां सम्झो। अहिड़े नमूने सां जेको आहे सो तव्हां हर शइ खे ॿ पासा आहिनि त कुझु बैत इन मौज़ूअ ते खणी हिननि खे थोरो सम्झण जी कोशिशि था कयूं। चलो जेकी फिराक में आहे, जेकी मुंहिंजी फिराक सो विसावा न थिए। जेकी फिराक आहे सो विसावा न थिए, अची ओताक आहे तिरिन पाण पासे कयो। छा था सोचो त आऊं महबूब सां गॾु विसाल में हुनजे ओताक ते वेठो हुअसि, पाण ई जेको आहे मूंखे अची चयूं त बाबा जेकी फिराक आहे, जेकी विछोड़े में अथई सो विसाला न थिए, सो विसाल में न थींदई। अची ओताक आहे तिरिन पाण पासे कयो। पाण ई अची महबूब पाण मूंखे ओताक मां उथियारे छॾियो। ॾुख सुखनि जी सूंहं, घोरिया सुख ॾुखनि रे। मूं जनी जी विरूं से सजण आया मां करे। ॾुख सुखनि जी सूंहं, सुखनि जी सूंहं जेका आहे, सुखनि जी जेका अहमियत जेका आहे, क़दुरु जेको आहे सो ॾुखनि में अथव। हिकिड़ी हूंदी आहे आपकी, ॿी हूंदी आहे बापकी। जेका माइटाणी हूंदी आहे उनजो क़दुरु कोन थींदो, जेका आपकी हूंदी, जेका पाण ठाही हूंदी उनजो क़दुरु थींदो। ॾुख सुखनि जी सूंहं, घोरिया सुख ॾुखनि रे। उहे सुख जेके तकलीफ़ुनि खां सवाइ मिलनि, उहे जेको आहे वञी खॾ में पवनि। मूं जनी जी विरूं से सॼण आया मां करे। जिन जी मूंखे विरूं हुई, जिन जो मूंखे इंतज़ारु हो, उहे तकलीफ़ुनि जे करे मूंखे मिलिया, उहे मूं वटि आया। नाउमीदीअ जे निजरे के ई पुछो अलाह, चिटो रबी राह पर मुरादुनि मख़फ़ी कयो। नाउमीदी, निराशाई, अणहूंद, अलाह खे ॾिसणो अथई त उन में ॾिस, उमेदुनि में न। असीं उमेदुनि में वेठा आहियूं न, पर छा सां थो चए नाउमीदी। चिटो रबी राह, मुरादुनि मख़फ़ी कयो। अलाह साईं जे मदद जो रस्तो चिटो आहे, वाज़ियो आहे, पर असांजा जेके ज़रिया आहिनि, वसीला जेके आहिनि, उमेदूं जेके आहिनि, मुरादूं आहिनि, उन्हनि उनखे गुम करे छॾियो आहे। वेझो वञ वाट खे कंहिं ॾूंहुं कुआट, उझी मझा आट अवेसी थी आव तूं। शाह साहिब सलाह थो ॾे, वेझो वञ वाट खे, रस्ते ॾे वेझो न वञ। माना रस्तो भले हिदायत वारो ई छो न हुजे, कहिड़ो बि रस्तो हुजे, चओ त उन ॾे न वञ। कंहिं ॾूंहुं कुआट, ओझड़ ॾे वञ। माना जेको रस्तो सही न हुजे, ख़राब रस्तो हुजे, उझी मझा आट, उन ओझड़ मझा उझी उनखे सम्झी ॾिसी अवेसी थी आव तूं। अवेसी हिकिड़ो बुज़ुर्गीअ जो तरीक़ो आहे जेको बग़ैर मुर्शिद जे, बग़ैर रहनुमाई जे मिलंदो आहे। माना अलाह साईं वटां मथां हुनजी उन इनायत थींदी आहे। इहो ॻाल्हि थो करे। ॻोल्हियां ॻोल्हियां न मिलां, शाल न मिलां हो त मन अंदर जा लोच मच्छर सां माठी थिए। चए थो ॻोल्हियां ॻोल्हियां मलां, ॻोल्हींदो रहां, मुसलसल ॻोल्हींदो रहां, पर मलां लभां न। शाल न मिलां हो त महबूब सां मुंहिंजी मुलाक़ात न थिए। ॻोल्हियां ॻोल्हियां मलां, शाल न मिलां हो त मन अंदर जा लोच, मन में जेका लोच आहे, जेका तड़प आहे, जेका जुस्तजू आहे,
मथियो नथा माठी थिए ईअं न थिए की उहा ख़तमु थी वञे हाणे महबूब मिली वियो त उन खां पोइ छा थींदो बसि मंज़र ख़तमु इन करे ज़िंदगी जेको आहे नालो ई आहे मुस्तक़िल जदोजहद जो त इहा जेका असां पंहिंजी जारी सारी हुजे इहे कुझु बच अर्ज़ु कयासीं महिरबानी